सिंध असेंबली जो इजलास स्पीकर अवैस कादिर शाह जी सदारत हेठ जारी। सूबाई वज़ीर सिहत अशराफ फज़ल पेचुहो मेंबरनि जे सवालनि जा जवाब ॾींदे चयो आहे त बहिराड़ी खां वधीक कराची में माण्हू ॿारनि खे पोलियो जा पुड़ा पियारण खां इनकार कनि था। ड्यूटी दौरान फोत थींदड़ लेडी हेल्थ वर्कर्स जे गर्भातियुनि मां कंहिं बि हिक खे साॻी नौकरी ॾिनी वेंदी। अरिड़हीं तरमीम खां पोइ जिना कार्डियो ऐं NICH जा ख़र्च सिंध सरकार बर्दाश्त करे रही आहे। सेहत खाते में पैरामेडिकल अमले जी खोट आहे। नयूं भर्तियूं करे रहिया आहियूं पर तरबियत याफ़्ता माण्हू जो हुजणु ज़रूरी आहे। किर्गिस्तान में फाथल सिंध वासी 205 शागिर्दनि खे खणी पहिरीं उॾाम कराची पहुची वई। वॾे वज़ीर मुराद अली शाह कराची हवाई अॾे ते शागिर्दनि जी आजिया कई। संदसि चवणु हो त सिंध हुकूमत शागिर्दनि जी बाहिफ़ाज़त वापसीअ लाइ लाॻापियल इख़्तियारनि सां मुसलसल राब्ते में हुई। ॾेह पहुतल शागिर्दनि में 55 छोकिरियूं ऐं 150 छोकिरा आहिनि, जिन मां 99 ॼणनि जो तालुक़ कराची, 22 हैदराबाद, 15 नौशहरो फिरोज़, 13 खारपुर, 13 सखर ऐं 12 ॼणनि जो तालुक़ शहीद बेनज़ीर अब्बास ज़िले सां आहे। ॾेह मोटंदड़ शागिर्दनि में 5 ॼणा मीरपुर ख़ास, 5 बतीन, 5 दादू, 5 जेकबाबाद, 4 कशमोल कंदकोट, 3 ॼणा जामशोरो, 1 थर पारकर ऐं 3 शागिर्द टंडो आदम ज़िले सांगर जा रहवासी आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ गडियल अरब रियासतनि जे हिक ॾींहं जे सरकारी दौरे ते रवानो थी पियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ गडियल अरब रियासतनि जे सदर शेख मोहम्मद बिन ज़ायद ऐं मालियाती इदारनि जे सरबराहनि सां मुलाक़ात करे पाकिस्तान में वापारी सीड़पकारी बाबति ॻाल्हि ॿोल कंदो। वफ़ाक़ी काबीना जे वज़ीरनि समेत आला सतही वफ़द बि वज़ीर आज़म सां गॾु मौजूदु। IMF बेल आउट पैकेज के पार्लियामेंट में अॻुवाट मंज़ूरी सां मशरूत करे छॾियो। पाकिस्तान IMF के मुआहिदे खां अॻु शर्तनि ते अमल करण जी ख़ातिरी। वफ़ाक़ी हुकूमत पारां गैस महांगी करण जूं तयारियूं। घरेलू वापेदार भाण CNG ऐं सीमेंट सेक्टर लाइ गैस वधीक महांगी थींदी। ज़रियनि मूजिबि तंदूरनि लाइ गैस महांगी न करण जी तजवीज़। IMF के ॾिनल प्लान तहत अगस्त खां गैस अघनि में वाध कई वेंदी। सिंध ऐं पंजाब समेत मुल्क जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में गर्मी जी लहर बरक़रार। अॼु मुल्क जा अक्सर इलाइक़ा हीट वेव जो असर हेठि रहंदा। मौसमियात खाते जो चवणु आहे त अॼु 23 खां 27 मई ताईं सिंध ऐं पंजाब में गर्मी पर 6 खां 8 डिग्री सेंटीग्रेड वधीक रहण जो इम्कान आहे। सिंध जा 11 ऐं पंजाब जा 13 ऐं बलूचिस्तान जा 4 ज़िला शदीद गर्मी जी लपेट में आहिनि। शहरी हीट वेव खां बचण लाइ एहतियाती उपाउ वठनि ऐं गैर ज़रूरी सफ़र खां पासो कनि। वज़ीर आज़म जी मौसमियाती तब्दीलियुनि बाबति ख़ासि मावन रुबीना खुर्शीद आलम इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त पाकिस्तान मौसमियाती तब्दीलियुनि सबबि मुतासिर मुल्कनि में पहिरें नंबर ते आहे। फस्टन ऐं ग्लेशियर्स ते मौसमियाती तब्दीलियुनि जा असर पइजी रहिया आहिनि। इस्लामाबाद में हीट वेव जो पहिरियों स्पेल शुरू थी चुको आहे। जून जे आख़िरी हफ़्ते ताईं हीट वेव जा स्पेल जारी रहंदा। शहरी हीट वेव खां बचण लाइ एहतियात तौरु गैर ज़रूरी सफ़र खां पासो कनि ऐं बीमार माण्हू घरनि में ई रहनि। काज़ीमत गंबट भरसा ॿिनि धारदार वाक़िअनि में 2 नौजवाननि घरू अणबड़ता मुबीना तौरु आपघात करे छॾियो। काज़ीमत जे ॻोठ गोरामरी में नौजवान नुरुल्ला मरी घरू अणबड़ता वण में रसो विझी मुबीना तौरु फावखाई आपघात कयो। लाश अस्पताल मुंतक़िल। पुलिस चवणु आहे त जांच दौरान मालूम थियो आहे त नौजवान घरू मसइले तां ख़ुदकुशी कई आहे। ॿिए तरफ़ गंबट जे ॻोठ शाह मोहम्मद हुजण वासी 20 वरीअ जे मोहम्मद इसाक़ हुजण मुबीना तौरु पाण मथां पिस्टल जो फायर करे हयाती जो अंत आंदो।